सिंध समेत पाकिस्तान में हर साल हज़ारे ॿार क्लब फुट बीमारी सां गॾु पैदा थियनि था। क्लब फुट में मुब्तला ॿारनि जा ॼमण वक़्तु ई हिकु या ॿई पेर फिरियल हुजनि था। डॉक्टर्स मूजिबि क्लब फुट हिकु पैदाइशी नुक्सु हुजे थो जंहिंजो पैदाइश खां फ़ौरन पोइ मुकमल इलाज करे सघिजे थो। ॿारहाड़ी वारनि ऐं ॾूरांहनि इलाइक़नि में क्लब फुट बाबति जागरता न हुअण सबबि माण्हू ॿारनि जो वक़्त सिर इलाज नथा कराइनि ऐं ॿार घुमण फिरण खां लाचार थी वञनि था। ख़िदमत ख़ल्क़ जे जज़्बे सां सरशार अहिड़ा कुझु तिबी माहिर ग्रुप ऐं तंज़ीमूं मौजूदु आहिनि जेके क्लब फुट बाबति आम माण्हुनि में जागरता पैदा करण लाइ जाखोड़े रहिया आहिनि। उन्हनि मां प्राइम मेडिकल स्पेशलिस्ट ग्रुप बि हिकु आहे, जंहिं पारां सेवण जे सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट हॉल में हिकु ॾींहं जो आगाही सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार में दादू ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि मां क्लब फुट जो शिकार ॿारड़ा ऐं संदन वालदेन शरीक थिया। प्राइम मेडिकल स्पेशलिस्ट ग्रुप जे हिन सेमिनार में डॉक्टर शहज़ाद शाह, डॉक्टर शाज़िया, डॉक्टर तैयब, मनान ऐं ॿियनि ख़िताब कंदे क्लब फुट में मुब्तला ॿारनि जे वालदेन खे इलाज जे हवाले सां मुफ़ीद तजवीज़ूं ऐं ॿी रहनुमाई बि फ़राहम कई। डॉक्टर शहज़ाद शाह ख़िताब कंदे चयो त जागरता न हुअण सबबि केतिरा ई माण्हू ॿारनि जो इलाज कराइण बदिरां धागनि ऐं टूणनि फीणनि में वक़्तु ज़ाया कनि था। इलाही पीउ माउ जो हूंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि की न असां दुआ त कयूं या धागो ॿधी छॾींदासीं या का शइ। तव्हां यकीन न कंदो, एतिरा असांखे पेशेंट्स मिलंदा आहिनि जंहिं को इलाजु न कयो पंहिंजे ॿार जो, ऐं उहो हिकिड़ो सवलो इलाजु हुजे हा अगरि नंढपण में इहा ॻाल्हि असांखे डिटेक्ट थी वञे हा। पर इहो हिकिड़ो वॾो क़दम तव्हां खयो आहे, इहो मां एप्रिशिएट थो कयां, ऐं अञा बि जो असांजो सफ़र आहे उहो हलंदो। मूंखे यादि आहे जॾहिं असां ही ॿारनि जी कैंप कईसीं त केतिरो तव्हां सभु पीउ माइरनि जे ऐं ॿार जो वॾा हुया, उन्हनि जे चहिरनि ते हिकिड़ी उमेदु हुई। ऐं असां ऐं ख़ुशूसन मां डेली दुआ कंदो हुयुमि कि अलाह साईं असांखे एतिरी हिमत ॾे कि असां कंहिंखे नाउमीद न कयूं। डॉक्टर शाज़िया वालदेन खे मुखातिब थींदे अपील कई त हू पंहिंजनि ॿारनि जो इलाज अध में न छॾनि। आधा काम अभी बाकी है, अगर हम आपको ऐसे ही जाने दे देंगे ना, ऑपरेशन हो गया, प्लास्टर हो गया, जूता भी मिल गया, अब क्या है, आप कहो कि नहीं भाई अब हमें जाने दो। मैंने कल भी आप लोगों को सबको समझाया है, आज भी समझाया है, और जब जब आप लोग आएंगे मैं आप लोगों को समझाऊंगी कि आप लोग आते रहें, क्योंकि बच्चे छोटे हैं। ये जो है ऑसिफिकेशन ऑफ बोन की उम्र होती है, क्योंकि बच्चे 21 साल तक इंसान जो है ना वो बढ़ रहा होता है। तो अगर हम इसको, हमने सीधा तो कर दिया, अगर हम इसको ऐसे छोड़ देंगे वो वापस अपनी टर्न पे चला जाएगा, ठीक है ना। ये एक पैदाइशी ऐब है, इसको सही करने के लिए हमें कम से कम 2.5 साल दरकार है। आपको 2.5 साल तक जूता पहनना है, ठीक है। डॉक्टर शहज़ाद शाह टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त क्लब फुट में मुब्तला ॿारनि जी सर्जरी करे संदन पेर सिधा कया वञनि था। सर्जरी खां पोइ ॿारनि खे मख़सूस बूट बि ॾिना वञनि था, जिन जे इस्तेमाल सां ॿार बिल्कुलु ठीकु थी सघनि था। तमामु सुठे ऐं सक्सेसफुल तरीक़े सां सर्जरियूं थी वियूं आहिनि, ऐं असांजो चवण जो मक़सदु इहो आहे कि हर को सम्झे थो भाउ हिकिड़ी दफ़ा सर्जरी थी वई हाणे कमु ख़तमु थी वियो, ईअं न आहे। असां अवेयरनेस इहा पिया पैदा कयूं कि सर्जरी जो आहे इन जो अधु कमु आहे। उन खां पोइ हुननि जो रिहेबिलिटेशन थियणी आहे, हुननि जी फिज़ियोथेरेपी थियणी आहे, हुननि खे स्पेशल बूट्स आहिनि ऐं अॻियां तव्हांखे ॾेखारींदासीं, उहे हुननि खे पाइणा आहिनि कि जेसि ताईं हू नॉर्मली वॉक न करे सघनि। त हिन जो मक़सदु इहो आहे ॾेखारण जो, माण्हुनि में अवेयरनेस पैदा करण कि अगरि इहो कंहिंखे मसइलो आहे त अलाह साईं शुक्र सर्जरी खां पोइ हू ॿार बिल्कुलु पंहिंजे पेरनि ते बीठा आहिनि। हींअर तव्हां ॾिसंदो माशाल्लाह सां पंहिंजे पेरनि ते बीठा आहिनि ऐं हुननि खे बूट्स लॻणा आहिनि। पर असां इहो नथा चाहियूं कि हर को इहो सम्झे या माइट के बाबा हाणे सर्जरी थी वई त हाणे पेर बिल्कुलु ठीकु थी वियो। न, हिन में अञा इलाही महिनत करणी आहे, असांजे हिसाब सां बि ऐं माइटनि जे हिसाब सां बि।
डॉक्टर शाज़िया टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सर्जरी खां अॻु ऐं पोइ बि ॿारनि जी फिज़ियोथेरेपी ऐं ॿियो इलाज जारी रखियो वञे थो। केतिरा ई ॿार सर्जरी ऐं असांजे इलाज वारे तरीक़े सां नॉर्मल थी चुका आहिनि। तकरीबन 49 बच्चों को हमने ऑपरेट किया है और ऑपरेशन करने के बाद उनको हमने जो प्रोस्थेटिक आर्टिफिशियल लिम्ब सपोर्ट जो दी जाती है, जिसको हम आप समझें कि जूते दिए जाते हैं ताकि जो मुड़े हुए पाँव हैं वो सीधे ना हो जाएं। ये एक ख़ास किस्म के बच्चों की क्लब फुट हम इसको कॉमन ज़बान में कहते हैं और एक्चुअली हमारी जो टर्मिनोलॉजी है उसमें इसको हम CTV कहते हैं, कॉन्जेनाइटल टेलिपिक्वेनो वेल्गस और वेरस। ये इस बीमारी का नाम है जो बच्चों के पाँव मुड़े हुए होते हैं और कुछ बच्चे ऐसे होते हैं जो सिर्फ अपने पंजों के बल चलते हैं और एड़ियाँ अपनी ज़मीन पे नहीं लगाते हैं। तो ये जो आपकी पिंडली का जो मसल का आखिरी वाला हिस्सा होता है वो टाइट होता है, उसको टेंडन को रिलीज़ किया जाता है। एक वो सर्जरी है और एक CTV सर्जरी है। 2-2.5 साल में बच्चा जो है बिल्कुल ऐसा हो जाएगा कि आप पहचानेंगे भी नहीं कि ये कभी बीमार भी था, जो कि आप ये समझें कि एक लाइफ चेंजिंग सर्जरीज़ हैं तो ये माइनर सर्जरीज़, लेकिन इससे बच्चों की ज़िंदगी बदल जाती है, ख़ानदान वालों की भी ज़िंदगी बदल जाती है। डॉक्टर तैयब मनान ऐं ॿियनि टेक्नीशियन्स बि टाइम न्यूज़ सां ॻाल्हायो ऐं चयो त हू क्लब फुट में मुब्तला ॿारनि खे ॿीहर पेरनि ते बीहारण लाइ जाखोड़े रहिया आहिनि ऐं उन में वालिदेन जो सहकार लाज़मी आहे। ये एक मुश्किल और लेंथी प्रोसेस है। ऐसा नहीं है कि आपने बच्चों के ऑपरेशन किए और वो ठीक हो जाएंगे। बच्चों के ऑपरेशन करने के बाद उनको 6 हफ्ते के लिए प्लास्टर लगाया जाता है। उसके बाद फिर जो है उनको ऑर्थोटिक्स दिए जाते हैं। फिर मिनिमम उनकी जो फिजियोथेरेपी है वो 3 महीने के लिए होनी चाहिए और बच्चों को जो है फॉलोअप में कम से कम जो है वो 2 साल के लिए रखना पड़ता है कि अगर बच्चे इन शूज़ को जो ऑर्थोटिक्स उनको दिए गए हैं, जो DP शूज़ दिए गए हैं छोटे बच्चों को, वो नहीं पहनाएंगे या उसका ख्याल नहीं करेंगे तो ये पाँव दोबारा ख़राब हो जाते हैं, ये ठीक नहीं रहते हैं। तो ये जो आखिरी मरहला है उसके लिए अभी हम यहाँ आए हुए थे। अल्हम्दुलिल्लाह 50 बच्चे हैं जिनके जो है वो ऑपरेशन किए गए, जिसमें से एक आध बच्चा है जिसको प्रॉब्लम है। बाकी अल्हम्दुलिल्लाह जो है 48-49 बच्चे जो हैं वो बिल्कुल ठीक हो गए हैं और इंशाल्लाह अगर इन्होंने इनके पेरेंट्स ने और बच्चों ने कोऑपरेट किया तो ये इंशाल्लाह सही रहेंगे। इनको कोई माजूरी कोई प्रॉब्लम जो है वो नहीं होगी। बाय बर्थ क्लब फुट होते हैं, पाँव टेढ़े होते हैं। तो यहाँ पे डॉक्टर साहब ने कुछ काफ़ी पेशेंट्स का ऑपरेट किया था जिनको अप्लाइंसेस की ज़रूरत थी, डिवाइसेस की, तो वो हम उनको यहाँ पे डिलीवर करने के लिए आए हैं। और इस वक्त जो है हमारे पास जो प्रोग्राम अभी हो रहा है ये रिव्यू के लिए आए हुए हैं पेशेंट कि अगर किसी को कोई प्रॉब्लम है या कोई मसला है तो वो हम अभी फ़िलहाल फौरी तौर पे हल कर देंगे। क्लब फुट में मुब्तला ॿारनि तोड़े संदन वालिदेन प्राइम मेडिकल स्पेशलिस्ट ग्रुप जे टीम जी वाखाण कंदे चयो त संदन इलाज बहितरीन आहे। हाँ डॉक्टरनि जी महिरबानी आहे, ऑपरेशन कई आहे डॉक्टरनि, हाँ सही आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हाँ शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अॼु डॉक्टर मालिश कंदा पाण नंढड़े, हाँ पाण ॾिसंदा बि मालिश बि कंदा, माना कीअं अञा पोजीशन आहे कीअं, तंहिंजे करे हाणे सही आहे सफ़ा। को जे कमज़ोरी आहे, को जे कीअं आहे, को कीअं, पोइ असां नेट ज़रिए असां ॾिठोसीं त भाउ हीअ आहे का कंपनी आहे जेको माना हिसाब सां या हिननि पंहिंजी मार्फत जे हिसाब सां असांखे सहूलियत मिलनि। दादू ज़िले में हुते ऑपरेशन कया न, पटा हलनि पिया ऐं माशाल्लाह असांखे रुपयो ख़र्च को सूरत आलम न कराए न को छा, हर सहूलियत असां ॾींदा आहिनि, हर मौजूदु माना राब्ते में रहनि पिया फ़ोन ते ऐं जेको पुछनि वाह जेको का तकलीफ़ या छा, माशाल्लाह अलाह साईं शुक्र असांखे हर सहूलियत मिली आहे। हमल पंहिंजा नंढड़ी भली सघे थी। क्लब फुट बीमारी बाबति मुनक़द करायल हिकु ॾींहं वारो सेमिनार डॉक्टरनि ऐं संदन टीम जे इन अज़म सां पुॼाणीअ ते पहुतो त इन बीमारीअ बाबति सिंध में वधि खां वधि जागरता पैदा करण जूं कोशिशूं जारी रखियूं वेंदियूं त जीअं वधि खां वधि ॿारनि खे माज़ूर थियण खां बचाए सघिजे।